नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नवाबशाह में ख़बर ॾींदा हलूं तो सजावल शाह खे ॻोठ गुलाम हुसैन चांडियो भरिसां 40 फुट गारो ॻोठ सखावत खोसो जो 8 घर पानी हेठि अची वियो आहे। आपाशे अमलो गायब 200 एकड़ ज़मीन पानी हेठि अची वई है। लई न वञूं था ॿाहिरि त कोन न हेॾे सही आहे। हाँ हाँ वञनि भली हाँ वधिक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।